खुददार ड्रामे जी पोएं क़िस्त में दोस्तों तव्हां ॾिठो त जेको आहे कैसर ख़ान खे मीर संजर ख़ान अगवा करे वरितो। हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे इन ॿिन्ही क़बीलनि में झेड़ो उथंदो। बालाज ख़ान क़बीले में ऐं जेको आहे मीर चाकर ख़ान, इन ॿिन्ही क़बीलनि में झेड़ो उथंदो। ऐं अगरि तव्हांखे इन हिस्ट्री जी ख़बर न हुजे त ड्रामो कंहिं ते ठाहियो वियो आहे, तव्हांखे थोरो असां ॿुधायूं था। कुझु पुराणी हिस्ट्री ते ठाहियो आहे। मीर चाकर ख़ान जेको बलूचिस्तान में उनजी हिस्ट्री पुराणी हिस्ट्री आहे, तव्हां ॿुधी हूंदी किथे न किथे। उन हिस्ट्री ते ठाहियो आहे, लेकिन नए मॉडल में ठाहियो आहे, छो त उन दौर में न को मोबाइल फ़ोन हुयो न कहिड़ी शइ। त हे नए तरीक़े सां मतिलबु मोबाइल जो यूज़ बि घणो इन ड्रामे में कयो वियो आहे। अॼु जे दौर सां कुझु पुराणी कहाणी गॾाए करे हिन हिस्ट्री खे जेको नओं ताज़ो कयो वियो आहे। अक्सर कंहिं ख़बर न हुजे त मीर चाकर ख़ान केरु हुयो ऐं बालाज ख़ान केरु। इहा बलूचिस्तान जी पुराणी हिस्ट्री रही आहे, ॾाढी सुठी हिस्ट्री आहे ऐं तव्हां उहा ॾिसी सघो था यूट्यूब ते मीर चाकर ख़ान जे बारे में। उन हिसाब सां उन हिस्ट्री खां मुतासिर थी करे गानो हीउ ड्रामो रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं बालाज ख़ान ऐं हाणे मीर चाकर ख़ान में अञा दुश्मनी वधी, छो त बालाज ख़ान जे पुट खे ऐं कैसर ख़ान खे जेको आहे अगवा कयो वियो आहे। ऐं मीर चाकर ख़ान हाणे कुझु बि कंदो। इहो मेन किरदारु सुल्तान कयो आहे। सुल्तान जा दुश्मन ॿिया बि आहिनि, लेकिन सुल्तान हिकिड़ो वाठो आहे मीर संजर ख़ान जो, उन इहो कमु कयो। तव्हां ॾिठो पोइ क़िस्त में। नेक्स्ट एपिसोड में हाणे तकरार ॿिन्ही धुरनि में वधंदो। हीअ एपिसोड तव्हां ताईं अगरि पुॼी वियो आहे, हेसि ताईं तव्हां ॾिठो आहे त महिरबानी करे शायदि को सो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।